अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो रुबीना शेख आहे। मां ह्यूमैनिटी फर्स्ट फाउंडेशन जी ऑफिस सेक्रेटरी आहियां। अॼु जेको मां मैसेज ॾेई रही आहियां जेको आहे सो इंटरनेशनल औरत आज़ादी मार्च डे जे हिसाब सां आहे। औरत आज़ादी मार्च इन करे बि जेको आहे सो ज़रूरी आहे मल्हाइणु जो अॼुकल्ह चयो थो वञे त औरत एतिरी आज़ादु आहे, अञा हिनखे केतिरी आज़ादी खपे। बेशक औरत आज़ादु आहे हर जॻह ते, पर उन बावजूदि तव्हां ॾिसंदा हूंदा त केतिरा अहिड़ा केसिस थियनि था जिथे औरत सां बेवाजिबी थिए थी। मिसाल यंगर एज में उनजी शादी कराई वेंदी आहे, ठीकु आहे। ऐं उनखां अलावा अॼुकल्ह जेको मज़हब तब्दील जो जेको इशू हले थो पियो, ख़ासि करे उन में तव्हां ॾिठो हूंदो त यंगर छोकिरियूं आहिनि जेके अंडर 18 आहिनि, ठीकु आहे। इहे बि ऑब्वियसली माइंड सां कंसर्न इशूज़ आहिनि ऐं ख़ासि करे जेके इशूज़ थियनि था अंदरूनी थियनि था घोट की सखर साइड तां, त इन करे जेको आहे सो असां स्पॉट बि उहो ई जेको आहे सो सेलेक्ट कयो आहे जिथे इन शइ जी वधीक ज़रूरत आहे। ऐं उनखां अलावा जेको आहे सो औरत आज़ादी मार्च इन करे बि ज़रूरी आहे त औरत जा एतिरा केतिरा ई मसइला आहिनि जेके औरतूं ई सम्झी सघनि थियूं, उन्हनि खे हुननि फ्रंट ते आंदो आहे ऐं उहे ई हुनजो सहारो थियणु चाहिनि थियूं। इन करे असां सभु गॾिजी औरतुनि खे सपोर्ट था कयूं ऐं उन्हनि जे लाइ जेको आहे सो हिकिड़ो बहितर एनवायरमेंटल माहौल क्रिएट करणु था चाहियूं जिथे औरत खे हरास न कयो वञे, उनखे टीस न कयो वञे। त इन करे जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल सां अहिड़ा डेज़ मल्हाइणु ज़रूरी आहिनि ऐं जेको आहे सो मां बिल्कुलु जेको आहे सो औरत आज़ादी मार्च जी सपोर्टेड आहियां ऐं मां पाण हुनजो जेको आहे सो हिसो थींदसि। थैंक यू। बिल्कुलु बिल्कुलु, इहो बि ॾिसो न वुमन कंसर्न ई इशू आहे। संघ में औरत खे ई हमेशह ॾिनो वेंदो आहे, जॾहिं त इस्लाम इन शइ जो हक़ु औरत मर्द ॿिन्हिनि खे ॾिनो आहे। शादी जे लाइ तव्हां औरत खां पुछी सघो था, मर्द खां पुछी सघो था, ॿिन्हिनि जी। पर असांजे मुआशिरे में पुट खां पुछणु पसंदि कंदा, अगरि धीउ पंहिंजी पसंदि जो इज़हार बि कंदी त उनखे कारो करे मारियो वेंदो, कारी करे मारियो वेंदो, ठीकु आहे न। ऐं पोइ वरी पुटु अगरि वञी पसंदि ते इवन पढ़णो करे बि ईंदो, छोकिरी भॼाए वटेवर जेका बि शइ करे बि ईंदो त उन खां पोइ उनखे प्रोटेक्शन ॾींदा, उनजे चट में न्याणी खणी ॾेई छॾींदा। पोइ चाहे उनजे एफ़्ज़े में उनखे मवाली मिले, धाड़ेल मिले, चोर मिले, जेको बि मिले, पर छा पुट खे प्रोटेक्ट करिणो आहे, उनजे रिलेशन खे प्रोटेक्ट करिणो आहे, इन करे तव्हां न्याणी खे जेको आहे सो ॾेई छॾींदो। त बिल्कुलु इहो बि हिकिड़ो पॉइंट आहे जंहिंजे ख़िलाफ़ु हिकिड़ी इहा औरत आज़ादी मार्च आवाज़ थी जेको आहे सो अॻियां ईंदी। इहो बि तव्हां ॾिसो न, मोस्टली छा हूंदो आहे जो इंटीरियर साइड आहे या अंदरूनी सिंध में जेके बि स्कूल्स आहिनि मोस्टली प्राइमरी लेवल ते आहिनि। प्राइमरी लेवल ते तव्हां चलो ठीकु आहे पंहिंजे ॻोठ जे अंदरि न्याणी खे पढ़ायो था, उन खां पोइ पुट खे पढ़ण जे लाइ ॿिए शहर वञिणो थो पए ऐं पुटु हलियो बि वञे थो, ठीकु आहे, पर न्याणी खे असां नथा कढी सघूं इन करे जो ॿियो शहर आहे, ॿियो माहौल आहे। त इन करे बल्कि मुंहिंजी जेको आहे सो सिंध गवर्नमेंट खे बि अपील हूंदी त जेको आहे सो ॻोठ लेवल ताईं बि जेको आहे सो स्कूल्स हायर एटलीस्ट जेको आहे सो हायर सेकेंडरी स्कूल्स खोलिया वञनि ताकी न्याणियूं हुते इंटरमीडिएट त घटि में घटि तालीम हासिलु करे सघनि। ॿियनि स्कूलनि में ॿियनि शहरनि में न्याणियूं नथियूं वञी सघनि छो जो हू पंहिंजे ई ॻोठ में प्रोटेक्ट कोन्हनि के, त फैमिलीज़ हुनखे ॿियनि शहरनि में नथियूं कढी सघनि। इन करे जेको आहे सो न्याणी वीचारी 5 ताईं तालीम पिराए उते ई रहिजी थी वञे ऐं उन खां पोइ बसि इहे शादियुनि जो जेको आहे सो किरदारु हले थो पियो, घर जो किरदारु हले थो, ॿारनि जो किरदारु हले थो, त इन खां पोइ उनजी ज़िंदगी ख़तमु थी वञे। त इन जे लाइ जेको आहे सो बिल्कुलु ॻोठनि में बि जेको आहे सो तव्हांजे शहरनि में, तव्हांजे ॻोठनि में हायर सेकेंडरी स्कूल खोलिया वञनि ताकी न्याणी उते थोरी आला तालीम हासिलु करे सघे। नंढी उमिरि में बिल्कुलु अदा इहा ई ॻाल्हि आहे न, ॾिसो नंढी उमिरि में मतिलबु यंग एज में तव्हांजी छा तालीम मुकमल हूंदी आहे या तव्हां फिज़िकली एतिरा स्ट्रॉन्ग हूंदा आहियो जो तव्हांजी हिकिड़ी अर्ली एज में शादी कराई थी वञे। ऑब्वियसली हिकिड़ी मैच्योर लेवल ताईं त तव्हां ॾिठा हूंदा केतिरा एतिरा केसिस थिया हूंदा जेके डिवोर्स जा इशू थिया हूंदा त बाबा नंढड़ी एज में शादी कराई वई, छोकिरीअ खे सम्झ कोन हुई एतिरी, छोकिरो पंहिंजे पेरनि ते कोन हो बीठल, त पोइ घरेलू तज़ाद शुरू थिया, उन खां पोइ जेको आहे सो डिवोर्सिस जा रेशो वधंदा विया। त बिल्कुलु छोकिरी खे एटलीस्ट मैच्योर्ड लेवल ताईं त तव्हां अचणु ॾियो। हू 18 जी थी वञे, 18 खां पोइ तव्हां सोचणु शुरू कयो न्याणीअ जे लाइ त आया पोइ हुनजे लाइ बहितर रिश्तो कहिड़ो रहंदो। पर उहे इहा बि त औरत सां ई बेवाजिबी आहे न। छा औरत खां पुछो थो वञे त तव्हां नंढड़ा आहियो, हींअर तव्हांजी जेको आहे असां शादी करणु तव्हांखे एक्सेप्ट आहे या न? न, हू चवंदा त हलो ठीकु आहे हाणे छोकिरी जवान थी माशाल्लाह हिनजी शादी कराए छॾियो, हिस्टो रिश्तो हथ मां न निकिरी वञे, ईअं हिस्टो रिश्तो न बि हूंदो, पंहिंजे चाचनि खे, पंहिंजे मारोटनि खे, पंहिंजे मासातुनि खे जेको आहे सो इहे हिकिड़ा ख़ानदानी जेको आहे सो मसइला ठाहे त भेण खे ॾियणी आहे, भाउ खे ॾियणी आहे, भाउ घुर कई आहे, हलो हलो पंहिंजी धीउ ॾेई छॾियो। त इहे बि मसइला आहिनि, त इहो बि औरत सां ई वेल आहे न।